कच्चे में ढाइलनि खिलाफ गड़ियल ऑपरेशन सप्लाई लाइन बंद करण जो फैसलो। शहरनि तोड़े बहराड़नि में मुकम्मल अमन कायम करण जो हुकुम। सदर आसिफ अली ज़रदारी की सदारत हेठि सिंध में अमन बाबत आला सतही इजलास। वफाकी घरू वज़ीर मोहसिन नकवी, वॾो वज़ीर मुराद अली शाह बेन जी शिरकत। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त सिंध में बदअमनी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। शहरनि तोड़े बहराड़नि में हर सूरत में अमन कायम थियणु घुरिजे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां सखर बैराज जो दौरो। गेट नंबर 47 जे मरमती कम जो मुआइनो। आबपाशी वारे सूबाई वज़ीर याम खान शोरे सेक्रेटरी आबपाशी ॿियनि तरफ़ां टुटल दरवाज़नि जे मरमती कम बाबति ब्रीफिंग। वॾे वज़ीर तरफ़ां मरमती कम जल्द मुकम्मल करण जी हिदायत। ऐवान ज़राअत सखर बैराज जो दर लोन खे गैर मामूली वाक़ियो करार ॾेई छॾियो। हक़ीक़तूं ऐं सबब लिखाइण ते गणतीअ जो इज़हार। जांच कमेटी रद्द। ऐवान ज़राअत सिंध जो चवणु आहे त आबपाशी खाते जी लापरवाही सबब ऐं सखर बैराज सां हथ चुराइण सिंध जे वजूद सां खेॾण बराबरि आहे। सखर बैराज खे नुक़सान पहुचण सिंध जी ज़राअत खे नाकारी असर पवण जो ख़दशो आहे। केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर चयो आहे त संदसि आर्मी चीफ या डीजी ISI सां का बि मुलाक़ात न थी आहे। हू मिलणु चाहे थो, मुलाक़ात करण बि घुरिजे। एपिक्स कमेटीअ जे इजलास में ऑपरेशन जो ज़िक्र न थियो। अफ़गानिस्तान सां ॻाल्हिंदा हू मदद करण लाइ तयार आहिनि। PTI हुकूमत दौरान अमन अमान जी सूरतहाल बहितर हुई। CDD समेत समूरनि इदारनि खे मज़बूत कयो वियो आहे। जनरल बाजवा हिकु पार्टी ख़त्म करण लाइ मुल्क जो नुक़सान कयो। ऑपरेशन अज़म इस्तेहकाम न पर अदम इस्तेहकाम आहे। ऑपरेशन सां मुल्क वधीक कमज़ोर थी वेंदो। जमहूरियत ऐं पार्लियामेंट पंहिंजो केस हाराए चुकियूं आहिनि। मुल्क खे वधीक कमज़ोर छो पियो कयो वञे। हथियारबंद तंज़ीमूं पंहिंजा मुतालबा मंज़ूर कराए रहियूं आहिनि। इस्टेब्लिशमेंट जे हर शोबे मां मुदाख़लत ख़त्म करणी पवंदी। JUS सरबराह। सुप्रीम कोर्ट में सुन्नी इत्तेहाद काउंसिल जी मखसूस सीटुनि बाबति केस जी ॿुधणी। PTI ॿई पार्टीअ में शामिल थी सियासी आख़ात छो कयो। छा आज़ाद मेंबरनि PTI ज्वाइन न करे सियासी आख़ात न कयो आहे। तहरीक इंसाफ़ चूंडूं रोकण जी कोशिश कई। वज़ीर आज़म इलेक्शन कमीशन जे कम में मुदाख़लत कई। चीफ जस्टिस जंहिं पार्टी चूंड वेहण ई पसंदि न कई तंहिंखे मखसूस सीटूं छो ॾिनियूं वञनि। जस्टिस जमाल मंदोखेल इलेक्शन कमीशन तरफ़ां PTI खे चूंड निशान न ॾियण सबबि मुंझारा पैदा थिया। मुल्क आईन तहत कॾहिं हलियो आहे। जस्टिस अतर बिनला। पार्लियामानी जमहूरियत जो बुनियाद सियासी पार्टियूं आहिनि। जस्टिस मुनीब अख्तर। बांदीअ में हथियारबंदनि ॿिनि ॼणनि खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। जमाली मार्केट में शाहिद रज़ा ऐं बशीर जमाली गोलियुनि जो ख़ाज। मक़तूलनि जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। लाश रखी धड़। मलीर में लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। नेशनल हाईवे ते धरणो। अॻवान जो चवणु आहे त मलीर में कारकुननि जा कलाकनि जा कलाक लोड शेडिंग सबबि शहरनि जो जीअण जंजाल बणिजी वियो आहे। के इलेक्ट्रिक इंतज़ामिया शिकायतुनि बावजूद मसइला हल करण लाइ तयार न आहे। T20 वर्ल्ड कप जी मैच में ऑस्ट्रेलिया ऐं भारत में मुक़ाबलो थी रहियो आहे।